घोटकी पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन जे नतीजे में पुलिस पारां रेंजर्स समेत वफ़ाक़ी सिविल इंटेलिजेंस एजेंसी जी मदद सां पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 11 मुग़विन खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे क़ौमी हक़ीक़त रवती जो रिपोर्टर मसरूर दिया। उन खां मालूम करण जी कोशिशि कंदासीं। जी मसरूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल फिलहाल मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा। घोटकी पुलिस ऐं रेंजर्स जे मुश्तरका कार्रवाई जे नतीजे में 11 मुग़विन खे पुलिस पारां बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। कुछ हफ़्ता अॻु पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ओटाणे आवार ऐं सस्ते गाॾियुनि जी लालच में धाड़ियलनि 11 मुग़विन खे अगवा कयो हो। घोटकी पुलिस रेंजर्स समेत वफ़ाक़ी सिविल इंटेलिजेंस एजेंसी जे मदद सां रोंकी कचे मां अहम कामयाबी हासिल कई आहे। नाज़रीन, राब्तो कटिजी वियो आहे। ॿीहर कोशिशि कंदासीं त राब्तो बहाल थी सघे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त औरताणे आवाज़ ऐं सस्ती गाॾियुनि जी लालच में हिरक जी अगवा थियल 11 मुग़विन खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। जेकॾहिं हीअ हक़ीक़त ते मबनी मुक़ाबिलो आहे त पुलिस खे वॾी कामयाबी हासिल थी आहे। जी मसरूर, जंहिंमें 11 मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि, जिनमें मुश्ताक अहमद, अलमदार हुसैन, हसन नवाज़, अली हसन, मंसूर अली कसूरी, मोहम्मद इसाक किला दीदार जिला गुजरांवाला खान, सलीम जान राजनपुरी, मोहम्मद इजाज़ बावलपुरी, वारिस खान जिलो अटक, अब्दुल रशीद लाहौरी ऐं ख़िज़र हयात मुल्तानी शामिल आहिनि। घोटकी पुलिस जो चवणु आहे त कामयाबी जे आख़िरी ॾहाके ताईं रोंकी कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। जी मसरूर, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी।